मदरसनि जी रजिस्ट्रेशन वारे बिल ते सदर आसिफ अली ज़रदारी जी सही खां पोइ सोसाइटीज़ रजिस्ट्रेशन एक्ट 2024 जो गज़ेट नोटिफिकेशन जारी। क़ौमी असेंबली जे तर्जुमान मूजिब सदर जे सही खां पोइ बिल कानून बणिजी वियो आहे। क़ौमी असेंबली सेक्रेटरी इन हवाले सां गज़ेट नोटिफिकेशन बि जारी करे छॾियो आहे। कानून तहत दीनी मदरसनि जी रजिस्ट्रेशन सोसाइटीज़ रजिस्ट्रेशन एक्ट तहत थींदी। सदर मदरसनि वारे बिल जे मामले ते JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान जा ख़दशा ख़त्म करण ऐं मामलो जल्द हल करण जी ख़ातिरी कराई। सदर आसिफ अली ज़रदारी जी सेवण आमद। कलंदर लाल शहबाज जे मज़ार ते हाज़िरी, गुलनि जी चादर चाढ़े मुल्क जी सलामती लाइ दुआ घुरी। सदर जे सेवण आमद जे मौक़े ते सिक्योरिटीअ जा सख़्त इंतज़ाम, पुलिस सां गॾु रेंजर्स एहलकारनि खे बि मुक़ररु कयो। हाकारी पॉलिसियुनि सबबि मुल्की मईशत जो फीथो हलणु शुरू थियो आहे ऐं महांगाईअ में नुमाया घटिताई आई आहे। असांखे पाइदार मुआशी इस्तेहकाम ॾांहुं वधणो आहे। समुंड पार पाकिस्तानी मुल्की मईशत में पंहिंजो हिसो विझी रहिया आहिनि। पॉलिसी रेट में नुमाया घटिताई आंदी वई आहे। असांखे बरामदात ते ॿधल मईशत खे हथी वठाइणी आहे। मुआशी सुधारण लाइ समूरनि स्टेक होल्डर्स खां तजवीज़ूं वठी रहिया आहियूं। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जूं कमालिया में मीडिया सां ॻाल्हियूं। PTI सां ॻाल्हियुनि में अॻूणे वज़ीर आज़म जे ॾोहनि जी एजेंडा शामिल न हूंदी। असां त पहिरीं बि ॻाल्हियुनि लाइ तयारु हुआसीं। अॻिते वधणो आहे त डायलॉग करियो। जेसीं ताईं असांजा माण्हू गॾिजी न वेहंदा, मसइला हल न थींदा। PTI सां ॻाल्हियूं सुठो सवण आहे। रेड लाइन, येलो लाइन ऐं ग्रीन लाइन ते ॻाल्हियूं थींदियूं। पेट्रोलियम वारे वफ़ाक़ी वज़ीर मुसद्दिक़ मलिक जूं लाहौर में मीडिया सां ॻाल्हियूं। संदो चवणु आहे त PTI बानीअ ते जेकी केस आहिनि उन जी नोयत क्रिमिनल जी आहे। KP हुकूमत करप्शन के हथी ॾियण खां सवाइ कुझु नाहे कयो, न ई महांगाई घटाइण लाइ के क़दम खयां आहिनि। KP हुकूमत सूबे जे अवाम खां कहिड़ी ॻाल्हि जो बदिलो वठी रही आहे। KP में बदगुमानी ऐं बेज़ाब्तगियुनि में इज़ाफ़ो थियो आहे। KP हुकूमत 152 अरब रुपयनि जी मालियाती खसारे खे मुंहुं ॾेई रही आहे। सरकारी खज़ाने मां अरबें रुपया सोशल मीडिया ते प्रोपेगंडा लाइ ॾिना वञनि था। सोशल मीडिया खे अदायगी फर्ज़ी कंपनी जे नाले ते ॾिनी वेंदी आहे। KP में 51 करोड़ रुपयनि जी शकी अदायगी कई वई आहे। इतलात वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ जी लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस। नून लीग सरकार जे तकरारी फ़ैसिलनि ते ख़दशा आहिनि। पीपुल्स पार्टी केनाल मनसूबनि खे अवाम जे ख़िलाफ़ सम्झे थी। केनाल मनसूबनि बाबति पीपुल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो मौक़िफ़ ॾिठो आहे। सिंधु दरिया ते नवां केनाल ठाहिण सां सिंध मुतासिर थींदी। पीपुल्स पार्टीअ जी मर्कज़ी सेक्रेटरी इतलात शाज़िया मरी जी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस में चवणु आहे त PTI जे हुकूमती दौर में पाकिस्तान जी साख खे तमामु घणो नुक़सानु पहुचायो वियो। बिलावल भुट्टो ज़रदारी परॾीही वज़ीर तौरु पाकिस्तान जा ॿियनि मुल्कनि सां लाॻापा बहितर कया। शहीद बेनज़ीर भुट्टो जूं जमहूरियत लाइ ख़िदमतूं नाक़ाबिले फ़रामोश आहिनि। शहीद बेनज़ीर भुट्टो कमज़ोर तबक़नि जो आवाज़। PP सिंध जे सदर निसार अहमद खोड़े सिंध में गैस जी लोड शेडिंग ऐं घटि प्रेशर खे आइन जे आर्टिकल 158 जी भञकड़ी करार ॾेई छॾियो। संदो चवणु आहे त वफ़ाक़ सिंध जे पाणी, गैस ऐं NFCA जे हिसे में कटौती करणु न ॾींदासीं। वफ़ाक़ी हुकूमत लाॻीतो आइन जी भञकड़ी करे रही आहे। वफ़ाक़ हिन खां पासो करे। वफ़ाक़ी हुकूमत खां मुतालबो करियूं था त आइन तहत सिंध खे पंहिंजे हिसे जी गैस ॾिनी वञे। ओघरा तरफ़ां गैस जी क़ीमतुनि में 25% इज़ाफ़े खे रद्द कयूं था। ओघरा में सिंध जी नुमाइंदगी न हुजण सबबि मनपसंद फ़ैसिला कया पिया वञनि। वज़ीर आज़म गैस क़ीमतुनि में इज़ाफ़े जो नोटिस वठे ऐं इज़ाफ़े वारे फ़ैसिले ते नज़रसानी करे। वफ़ाक़ी हुकूमत तकरारी केनाल मनसूबे तां बि बिना देरि दस्तबरदारीअ जो ऐलान करे। सिंध खे नवनि केनालनि जो मनसूबो क़बूल नाहे। IG सिंध गुलाम नबी महमूद जी सदारत हेठि सखर में अमन अमान जी सूरतहाल समेत ॾोहारियुनि ख़िलाफ़ पुलिस कारकर्दगीअ बाबति इतला। सखर में मॉडल थाणे आबाद जो इफ़्तिताह कयो वियो। IG सिंध जो चवणु आहे त सखर में 16 माण्हू अगवा थियल आहिनि। धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन में घुर्बल टेक्नोलॉजी मिली रही आहे। गुडूअ खां सखर ताईं सूरतहाल जल्द बहितर थी वेंदी। रेंजर्स ऑपरेशन में पुलिस सां गॾु आहे। पुलिस कमु करे पई। पुलिस जो अंदाज़ मिसाली हुजणु घुरिजे। सहाफ़ी जानवन मर जे मुख्य कातिलनि खे गिरफ़्तार करण में देर जाग्राफ़ी सूरतहाल ते आहे। जल्द कातिलनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। चीनी शहरी जिते बि कमु कंदा आहिनि उन्हनि जी सिक्योरिटी यकीनी बणाई वेंदी। मीरपुर ख़ास में नाबीन नारी मुबैना तौरु लुॼारट जो शिकार। हिकु जवाबदार गिरफ़्तार। सियाल कॉलोनीअ में अखियुनि जे नूर खां महरूम नारीअ खे लुॼारट जो निशानो बणायो पियो। मुतासिर नारीअ जे घर भातियुनि जी शिकायत खां पोइ पुलिस इल्ज़ाम हेठि आयल जवाबदार खे सोगो करे। मकली वेझो 8 वरनि जी ॿारगी सां मुबैना ज़्यादती। केस दाख़िल, जवाबदार गिरफ़्तार न थियो। तुर्की कॉलोनीअ में ज़्यादती जो निशानो बणियल ॿारड़ो तिबी मुआइने लाइ सिविल अस्पताल मुंतक़िल। वालदा जी फरियाद ते मकली थाणे ते केस दाख़िल कयो वियो। जवाबदार ॿारड़े खे शइ वठी ॾियण जे बहाने वठी ज़्यादती जो निशानो बणायो। FIR जो मतिलबु IBA सखर जे असिस्टेंट कंट्रोलर इश्तियाक मेमूर जे घर मां लाशत। संदसि ॿ भेनरूं बेहोशी वारी हालत में मिलियूं। पुलिस मूजिबि इश्तियाक मेमूर पंहिंजे भेनरुनि सां गॾु घर में रहंदो।
वाक़ियो गैस लीक थियण सबबि पेश आयो आहे। वधीक जांच कई पई। कंबड़ सियाल ऐं शेख बिरादरीअ जे ॿिनि धुरियुनि विच में खूनी तकरार जो निबेरो। 4 खून साबित। धुरियुनि मथां मजमूई तौर ते 1 करोड़ 38 लख दंड। तकरार जो निबेरो गोसबख्श मर्जी सरपंची हेठि शिकारपुर में कयो वियो। सियाल बिरादरीअ ते 3 खून ऐं 3 ॼणनि खे ज़ख़्मी करण जो ॾोह साबित थियण ते 1 करोड़ रुपया दंड विधो वियो। शेख बिरादरीअ मथां नीगर खे क़त्ल करण जो ॾोह साबित। 38 लख रुपया दंड मुक़ररु। शेखोबाद वेझो दिलमुराद थाणे जे हद में पुराणी तकरार सां पीउ सन क़त्ल। लखड़ा बिरादरीअ जे ॿिनि धुरियुनि में जेड़े दौरान गोलियुनि लॻण सबबि 60 वरनि जो अब्दुल जब्बार मारिजी वियो। ॾखिण कोरिया में लैंडिंग दौरान जहाज़ हादसे जो शिकार। 179 मुसाफ़िर अजल जो शिकार। 2 खे बचायो वियो। हादसो लैंडिंग गियर में ख़राबीअ सबबि पेश आयो। जहाज़ रनवे ते लहण खां पोइ रनवे चौधारी लॻल रुकावटुनि सां टकराइजी वियो। परॾेही ख़ाबिरु इदारे मूजिबि ॾखिण कोरिया जी क़ौमी एयरलाइन जे जहाज़ सां हादसे में 179 मुसाफ़िरनि जे फौत थियण जी तस्दीक़ कई वई। 2 ॼणनि खे बचायो वियो। हादसो ॾखिण कोरिया जे इलाइक़े बोआन एयरपोर्ट ते पेश आयो। एमरजेंसी अमले जहाज़ में मौजूदु बाहि ते ज़ाब्तो आंदो। जहाज़ में अमले जे 6 मेंबरनि समेत 181 मुसाफ़िर सवार हुआ। ऐं टेस्ट मैच में ॾखिण अफ्रीका दिलचस्प मुक़ाबले खां पोइ पाकिस्तान खे 2 विकेटनि तां शिकस्त ॾेई छॾी। टेस्ट चैंपियनशिप जो फाइनल खेॾण जो इम्कान रोशन थी वियो। ॿी इनिंग में क़ौमी टीम 237 रन्सूं ठाहियूं ऐं महिमान टीम खे खटण लाइ 148 रन्सुनि जो टारगेट ॾिनो। ॾखिण अफ्रीका 148 रन्सुनि जो टारगेट 8 विकेटनि जे नुक़सान ते हासिल करे वरितो। पाकिस्तान तरफ़ां फास्ट बॉलर मोहम्मद अब्बास 6 विकेट।